वक्त ॾिना हुआ हमेशा ॾींदा पिया अचो ऐं असांजे मैसेज खे तमामु सुठे तरीक़े सां अॻिते पहुचायो पिया। हाणे अर्ज़ु इहो आहे त अॻे इलेक्शन जा सिनियारा ॿिया हुआ जेके असां ॾिसंदा आया आहियूं। हींअर इलेक्शन जो सिनियारो तमामु चेंज आहे, एतिरे ताईं चेंज आहे त हिकिड़ी त मूंखे तमामु बेहद ख़ुशी थी जो जेकॾहिं के हिकिड़े घर में बि वञूं था त हू असां सां ॻाल्हाए थो, असां खां पुछे थो। इन सुजाॻीअ जो सलाम असांजी सिंधी क़ौम खे जेको हिते सिंध में थियो आहे, इहो हुअणु घुरिजे। हू पंहिंजे हक़ लाइ, हू पंहिंजे ॻाल्हि लाइ असां खां सुवाल पुछे थो ऐं मूंखे इहा बेइंतिहा ख़ुशी थी आहे। इहो कॾहिं न थियो आहे हिन सेटअप में, हाणे इहो थियो आहे। हाणे अचोसीं ॿिए पहलू ते त हींअर असां जीअं GDA जे प्लेटफॉर्म तां दोस्त सभु गॾु थिया आहियूं ऐं असां पंहिंजे इलेक्शन मुहिम जे सिलसिले में जिथे जिथे वञूं पिया, यकीन मञियो न वधाव आहे न को ॻाल्हि खे को ईअं घटि पेश करण में असांजो आहे। मां विच थरी ॻाल्हि थो कयां त असां इहो कोन सोचियो त असांखे एतिरी मोट मिलंदी। मां हक़ीक़त थो ॿुधायांव, असां इहो न सोचियो त असांखे हेतिरी मोट मिलंदी। माना मां पंहिंजनि ॻोठनि में अकेलो बि वियो आहियां, होॾां खणी ॿियूं धुरियूं अलाए केतिरा दफ़ा वई हूंदियूं, पर यकीन मञो त उन इंसान जो चहिरो, उनजी दिलि ॿुधाए थी त हू कंहिंजो साथ ॾींदो। ऐं तव्हां हींअर उन खोल मां माण्हू निकिरी चुको आहे। हर माण्हू चए थो त मूंखे तव्हां छा डिलीवर कयो आहे। 10-12 साल हुयासीं, जेको पीरियड हुयो आहियूं असां नज़रियाती बि उते आहियूं, सभु उते आहियूं, पर जेके हिननि जी पार्टी जे टिकटुनि जी विरसत आहे उहो सफ़ा मेरिट न आहे। उनजे ख़िलाफ़ थियासीं सभु दोस्त त गॾिजी हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं। अवामी ताक़त असां वटि आहे, इन ई अवाम में वञूं था। इनशाला रिज़ल्ट 25 जुलाई ते हिननि खे ख़बर पइजी वेंदी त रिज़ल्ट छा थो अचे। असां पीपल्स पार्टी जो हिसो आहियूं। असां 31 सालनि जी त रुगो एज़ अ वर्कर थी ज़िंदगी ॾिनी अथऊं, पार्टीअ जे मुख़्तलिफ़ हिसनि में हलंदा रहिया आहियूं, उन में रोल प्ले कयो अथऊं। हाणे बि असां उन नज़रिए जे ख़िलाफ़ त कोन आहियूं शहीद राणीअ जे, असां इन विरसत जे ख़िलाफ़ थिया आहियूं। असांजा दोस्त मक़सूद खान आहे, छा उहो पीपल्स पार्टी जो हिसो न हो? सभु हुआसीं, आहियूं बि, थी सघे थो अॻिते हली, पर तव्हांखे असां इहो त करे ॾेखारियूं न। हाणे अवाम में वञिबो, तव्हांजे ग़लति फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ असां उथी बीहंदासीं, उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त अवाम कंहिंसां गॾु आहे। इन शइ खे ख़तमु करिणो आहे। सर असांजो पीपल्स पार्टी हमख़्याल ग्रुप हो दोस्तनि जो, असां GDA सां अलायंस कयोसीं। अलायंस करे हिकिड़ी टिकट मिली आहे, उन ते असां पंहिंजो विढ़ूं पिया था। असांजो साईं रेस मक़सूद खान ख़ुशका भाउ आहे असांजो, असां पंहिंजो उन अलायंस में मिली हिकिड़ी सीट वरिती आहे। हाणे सभिनी सां गॾु आहियूं इनशाला। कंटेस्ट से अवाम खे अपील आहे त उहे सुञाणनि त जेके 10-12 सालनि खां हिते थींदा आया आहिनि उन्हनि छा डिलीवर कयो आहे। जिन वटि कुझु न हो उन दौर में बि उन्हनि माण्हुनि खे छा डिलीवर कयो आहे, रुॻो इहो फ़र्क़ु कंदा त ईमान सां इहे जेके आहिनि से सुबुह जो 10 बजे